ला 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 मियाँ अल्लाह ओ शल भिट वसई लतीफ़ ससुई सुते वो अचे इज़राईल सुते जागाई ससुए अची इज़राईल सुते जागागी ससुई पई दौड़ागे दलील त पुन्हूअ माण्हू मोकिलियो ओ अल्लाह ओ शल भिट वसई लतीफ़ पर मन कराई न की रखे जॾहिं ॾिठाई मियां उभो थी उन्हनि खां पंहिंजो पुन्हूं पुछाई तदा अदा इतां को ॾिठो साथ मुंहिंजे सजण जो ओ अल्लाह ओ शल बाझ पवई अल्लाह। जी दोस्तों, असां इन वक़्तु मौजूदु आहियूं जीजां ससुई जे उन पहाड़ वारे पंध ते जिते जंहिंजे मुकम्मल तौर ते कथा खे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजनि मिठड़नि ॿोलनि में बयानु कयो आहे। ही ॻाढ़ो जबल, ॻाढ़ो पत्थर तमामु शानदार ऐं यकीनन हिन पहाड़ खे ॾिसी सघो था ऐं हिन पहाड़ ते ई जीजां ससुई जा क़दम लॻा आहिनि ऐं हिते आई आहे पंहिंजे पुन्हूअ खे ॻोल्हींदे, पंहिंजे पुन्हल खे ॻोल्हींदे हिते पहुती आहे ऐं असां बि वरी पंहिंजे पुन्हल जे उन तलाश में हिते पहुता आहियूं। दिलि चाहियो त हिन साॻी तलाश वारे मंज़र खे कुझु न कुझु वीडियो में महफ़ूज़ कजे त यकीनन जीअं साईं फरमायो आहे त अदियूं अहिड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहां, दिलनि जो दिलि बरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहां। ही मुंहिंजे पासे पोएं पासे जेको जबल ॾिसी रहिया आहियो, इहो जबल मुकमल तौर ते ॻाढ़ो आहे ऐं हितां जी जेका क़ीमती शइ आहे असांजे मुल्क जे अंदरि, यकीनन ही क़ीमती शयूं अॼु बि महफ़ूज़ आहिनि ऐं हिकु हिकु पत्थर तमामु घणो क़ीमती आहे। ही उहा न आहे। असां जॾहिं आया आहियूं त अहसासु थी रहियो आहे त औरत थी करे उन ही औखा पंध पहाड़ जा कीअं कया हुआ ऐं ही असांजे जबल जा दोस्त आहिनि जेके हिते मोटर साइकिल हलाइनि था। साईं ख़लीफ़ा अब्दुल गफ़ूर साहिब जन असां सां गॾु आहिनि, ग़ुलाम क़ादिर मोहम्मद साहिब गॾु आहिनि, मोहतरम ज़ुल्फ़कार खोखर असांजा बहितरीनु शाइर उहे गॾु आहिनि ऐं हींअर असां उन नए में मौजूदु आहियूं जितां जीजां ससुई क्रास करे ऐं ही मुंहिंजे पुठियां नज़र ईंदड़ जेका जबल जी टकरी आहे, इते उहो पत्थर आहे जिते जीजां वेठी हुई ऐं इंतज़ारु कयो हो। अल्लाह साईं असां सभिनी जो हामी नासिर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।